जी हाँ दोस्तों, प्रोग्राम सुराण में असो प्यारो प्रिय दोस्त गुलन जड़ो दोस्त निमुन जी नगरी निमुन जे शहर सलाम कोट ॻोठ वायड़ो खां अब्दुल इसाक ख़ासकरी साहब जी ख़ूबसूरत तहरीर पहुती है जेकी तव्हां दोस्तन जे सुंदर समातुन ताईं पहुचायूं था। मेहंदी जी रात धी जो अमिड़ के लिखियल खत। अमां मोकलाणी खां अॻु कुछ लिखण घुरां थी। मिठड़ी अमां हिक त हिन अंधारे में कुछ ॾेखार न पियो आयो। नंढड़े भाउ जे स्कूली थैले मां कागज़ ऐं पेन खयां आहिनि, का रोशनी न मिली रही हुई। ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिक बाबा जी पुराणी टार्च मिली आहे जंहिंजा सेल बिल्कुलु ख़तमु आहिनि, जेको कंहिं महिल ॿरण खां बिल्कुलु इनकार करे ई छॾे थी ऐं कंहिं टाइम टिमका ॾेई विसामी ॿरी रही आहे। ॼण कंहिं झूने जा हथ ॾकंदा हुजनि जंहिंजी हल्की रोशनी ते कुझु लिखी रही आहियां। मुंहिंजी जीजल राति जा पहर पूरा थियण वारा आहिनि। समूरा घरवारा सुतल आहिनि। कलाक अॻु में मेहंदी जी रस्म थी आहे। मुंहिंजियूं सहेलियूं मुंहिंजे आस पास ई सुतल आहिनि। मुंहिंजे हथड़नि जी मेहंदी बि अञा सुकी नाहे। मुंहिंजे गलनि तां घोड़ा कंहिं ऊचो चकियल आयल नस मां फुआरा करे निकिरंदड़ रत जियां करे रहिया आहिनि, पर अफ़सोस जो मां उगी नथी सघां, छो जो मुंहिंजे हथेलियुनि ते मेहंदी लॻल आहे। उहा मेहंदी ॻोड़ा उगण सबबि पुसी पंहिंजो हक़ीक़ी रूप छॾे वेंदी ऐं सुभाणे हथड़ा धोराइण महिल ईअं मेहंदी जा गुल विखिरियल ॾिसी मुंहिंजियूं सहेलियूं बिना परख जे कई ठठोलियूं कंदियूं ऐं वहम करे मूंखां कई पुछड़ा सवाल कंदियूं। दिल में ॾाढी बेचैनी थी रही आहे। जी दोस्तों, निमुन जी नगरी सलाम कोट का प्यारो प्रिय दोस्त अब्दुल इसाक ख़ासकरी साहब जी ख़ूबसूरत तहरीर तव्हां दोस्तन जे नाव कशी।